जंगी शाही मां अव्हांखे ख़बर ॾींदा आलम मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ ठठो लॻे जंगशाही रोड मकली में गवर्नमेंट क्लस्टर स्कूल कच्ची आबादी मकली जे शागिर्दनि दाहींदे चयो त असांजे स्कूल में आयल शयूं ॿारनि जा बैग ऐं ॿियूं ॿारनि लाइ आयल शयूं कुझु शागिर्दनि खे ॾेई ॿियो सभु उस्ताद खणी वञनि था। स्कूल जे शागिर्द रोअंदे चयो त असां सां सोटली माउ जीअं वर्ताव कयो पियो वञे। मिलाद विलादत नबी जी तक़रीब में भी एक उस्ताद एतराज़ कयो ऐं चयो स्कूल जा ॿार सिर्फ़ शो आहिनि, ॿार सभु मुंहिंजा आहिनि। ॿियनि माण्हुनि खे घुराए पोइ मिलाद जो प्रोग्राम कयो हा। मुतालबो आहे तइलीम खाते जा इंतज़ामिया ऑफिसर ऐं DC ठठो SSP ठठो इंक्वायरी करे मासूम ॿारनि सां इंसाफ़ करे ज़ालिम उस्ताद ते कार्रवाई कई वञे। नबी संजी उर्स जी मिलाद थींदी आहे वो नाराज़ थींदा जिन मिलाद ना करे ॿार सुअर अंगे जुतो हुजे मिलाद ना करे इलाही सामान ईंदा आहिनि खणी ईंदो आहे पंहिंजे घर थींदो ॿारनि खे ना ॾियो इलाही बैग आहिनि इलाही सामान ईंदा आहिनि। ऐं ॻाल्हाए पियो हिन मिरखान जोखे खे हिदायत करियो। हा मिरखान जे पेज नालो आहे गाज़ी जोखियो।